नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठुल में ख़बर ॾींदा आहियूं त ठुल में बिजली जे डिगे ब्रेकडाउन ख़िलाफ़ जदोजहद एक्शन कमेटी ऐं शहरियुनि पारां मुज़ाहिरो करे सिबको ऑफिस आॾो धरणो हयो वियो आहे। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो ठुल में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नबी बख्श पंहिंजी रिपोर्ट में। महीननि खां वठी ठुल शहरी बिजली खां महरूम जदोजहद कमेटी तरफ़ां केतिरे शहरनि ते धरणो हणी के रोड ब्लॉक करे अॼु उनखे बार बार पुछा के वधीक उनजो छा चवणु आहे। धरणो है वो वाक़ई राजनीति के खिलाफ है। छो त हिकु रूटीन मुताबिक़ सिटी के अंदर हुनखे 12 घंटा बिजली हलाइणी आहे, उहो हुनजी रूटीन आहे, पर उन रूटीन मुताबिक़ बिजली कोन थो ॾिए पियो। लोड शेडिंग हथरातू वधाए छॾी आहे। जेका 3 खां 4 घंटा सिटी के अंदर बिजली हले थी उहा बि ट्रिपिंग जे वटि चढ़ियल आहे। ऐं ॿाहिराणी जेका लोड शेडिंग हुन करणु खपे, उहा बिजली जेका हलाइणी आहे उहा 6 खां 8 घंटा हुनखे बिजली ॾियणी आहे, पर ॿाहिराणी जो इहो हाल आहे त ॿाहिराणी बिजली मुंडो हलाए ई कोन थो। एॾी नाजाइज़ी आहे इन वापरा एसडीओ जी जो असां बिजली जे लाइ माना मुस्तक़िल शिकायतूं कंदा रहियासीं। इंशाअल्लाह पंहिंजा मुतालबा मंजराए करे पोइ कंदासीं। असांजो इहो ई जाइज़ मुतालबो आहे त ठुल सिटी जे अंदरि जेका 12 घंटा रूटीन जी मुताबिक़ बिजली आहे उहा बहाल कयो ऐं ॿाहिराणी जेका 6 खां 8 घंटा बिजली आहे उहा बहाल करे। जदोजहद कमेटी के सलाम था पेश कयूं शहरनि खे जी हिकिड़ो धरणो जेको आहे एसडीओ जी ऑफिस पारां जेको हयो वियो आहे। बिजली मुसलसल बंदि आहे। 1, 2, 3 शहर जा फीडर आहिनि, इनमें अस्पताल आहे, थाणो आहे, ग़रीब आवाम वेठी आहे। इन्हनि खां सवाइ ॿाहिरियाली जा फीडर बि जेके इन कलाक ॾेढ बि नथा हलनि। जेकॾहिं शहरी फीडरनि सां इहा हालत आहे त ॿाहिरियालियुनि सां छा हूंदी। एसडीओ हिकिड़ो नालाइक माण्हू आहे, हिन जी सम्झ में नथी अचे त बिजली बंदि छो थो करे। शेड्यूल मुताबिक़ फराहम कई जेके ॿेरा बिल आहिनि जेके माण्हू नाजाइज़ जेके ॿेरा बिल ख़तमु कया वञनि। 6 खां 8 कलाक हलणु खपे, जेका 15 मिंट बि नथी हले। उन जे करे असांजो एसडीओ सां को बि ज़ाती जहिड़ो कोन्हे। असां इहो था सम्झूं या त हू कंहिंजे चुर्च ते ईअं करे रहियो आहे या हुन में एबिलिटी कोन्हे। जंहिं माण्हू में एबिलिटी न हुजे त उन खे तव्हांखे रखण जी कहिड़ी ज़रूरत आहे। जदोजहद कमेटी इहो चवे थी त इन एसडीओ खे हटायो वञे, जे न त हू असांजे ठुल जे शहरनि खे, ठुल जे ॿाहिरियुनि खे जेका बेचैनी उन पैदा कई आहे उन ते माज़रत बि करे ऐं उन्हनि सां अज़ालो कयो वञे त असांजो एहतजाज ख़त्म थी वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।